पाकिस्तान क्रिकेट टीम जे अॻूणे कप्तान ऐं स्टार बैटर बाबर आज़म हिकु ॿियो आलमी एज़ाज़ पंहिंजे नाले करे वरितो। पाकिस्तान सुपर लीग जे नएं एडिशन में कराची किंग्स खिलाफ़ खेॾंदे बाबर आज़म पंहिंजी टी20 कैरियर में तेज़ तरीन 10,000 रन्सूं मुकमल करे वरितियूं। बाबर आज़म खे मुख़्तसिर फॉर्मेट में 10,000 रन्सूं ठाहिण लाइ 271 भेरा बैटिंग करणी पई। उन खां अॻु टी20 क्रिकेट में तेज़ तरीन 10,000 रन्सूं ठाहिण जो एज़ाज़ अॻूणे वेस्ट इंडियन कप्तान क्रिस गेल वटि हो, जंहिं 285 इनिंग्स में इहो कारनामो अंजाम ॾिनो। जॾहिं त हिन फ़हरिस्त में टे नंबर ते भारतीय बैटर विराट कोहली आहे, जंहिं 299 इनिंग्स में 10,000 रन्सूं स्कोर कयूं। पेशावर ज़ल्मी जे कप्तान बाबर आज़म कराची किंग्स खिलाफ़ 72 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी, जेका PSL जे नएं एडिशन में संदसि ॿी 50 हुई। बाबर आज़म पंहिंजी टी20 कैरियर में 19 टीमुनि तरफ़ां खेॾी चुको आहे। अॻूणे कप्तान क़ौमी टीम जी नुमाइंदगी कंदे 3,698 ऐं कराची किंग्स लाइ 2,398 रन्सूं ठाहियूं आहिनि। बाबर आज़म पाकिस्तान सुपर लीग में 3,000 रन्सूं ठाहींदड़ अकेलो बैटर आहे। हू गॾियल तौर ते 10,003 टी20 रन्सूं ठाहींदड़ 13हों क्रिकेटर आहे। वेस्ट इंडियन जे क्रिस गेल सभ खां वधीक 14,562 रन्सूं ठाहियूं आहिनि, जॾहिं त पाकिस्तान जो शोएब मलिक 13,159 रन्सूं ठाहे ॿिए नंबर ते आहे।